जीए सिंध, जीए सिंधी ॿोली। सिंधी अदबी संगत शाख सखर पारां सिंधी अदबी संगत शाख सखर जे ॿिनि अॻूणनि सेक्रेटरियुनि प्रोफेसर सूफ़ी मंज़ूर उॼण ऐं ताज सहराई ऐं मुमताज़ सहराई जी यादि में हिकु अदबी मेड़ाको 22 जुलाई 2015 ते मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शाखे सेक्रेटरी बशीर मंगी, प्रोफेसर अमीर गुल कटोहर, सचल भट्टी, मुरीद सिंधी, मुकीम नाज़ बलोच, उस्ताद फ़याज़ दिलशाद अब्बासी, आरिफ अम्मार, साजिद शाह, हाकिम जतोई एडवोकेट, काशिफ बुखारी खेसि लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। उन मौक़े ते सदारती ख़िताब कंदे मोहतरम हादी भट्ट पारां ॿिन्ही शख़्सियतनि खे ॾिनल भेटा जी रिकॉर्डिंग पेश कजे थी। मुमताज़ सहराई ऐं मंज़ूर साहिबनि जी शख़्सियत ऐं उनजी जाखोड़ी किरदार ते ॻाल्हायूं साईं हादी भट्ट साहिब। दोस्तों, जीए सिंधी ॿोली हक़ीक़त इहा आहे त हिन क़िस्म जूं जेकी महफ़िलूं थियनि थियूं पियूं ऐं उन में जंहिंमें असां पंहिंजनि प्यारनि दोस्तनि खे संभालियूं था पिया, यादि कयूं था पिया, इहो ॼण त पाण खे पाण वरी जीआरण जी जेको आहे हिकिड़ी कोशिशि आहे ऐं हिकिड़ी जेको आहे निशानी आहे। मां त चाहियां पियो त असां ॿुधंदासीं दोस्तनि खे। मां सभ खां पहिरियां जेको आहे मां थियां बशीर साहिब वटि मुक़ीम आयो ऐं वरी मां आयुसि त पोइ वेठा हुआसीं। टाइम ते जेकॾहिं गॾिजाणी शुरू थी वञे हा त पाण इलाही ॻाल्हियूं जेको आहे ॿुधूं आहे दोस्तनि जूं। पर मूंखे ऑफ़िस जी मजबूरीअ जे करे, छाकाणि जो अॼु ऑफ़िस ॾींहुं आहे, वरी सुभाणे असांजो कम जो ॾींहुं भरपूर आहे कोर्ट जे, इन करे जेको आहे मां मज़रत सां विच में ॻाल्हायां पियो। सदारत कई दोस्त खे साईं प्रोफेसर अमीर गुल साहिबु आहे, साईं सचल भट्टी साहिबु आहे, ॿिया दोस्त आहिनि, साईं और आहिनि, मोहम्मद मुकीम आहे। उन्हनि खां कंहिं दोस्त खां कराइणु खपे हा त वधीक जेको आहे ईअं त भरपूर टाइम ॾेई सघूं। असां टाइम जे हिसाब सां ॼण त असां जीअं मुमताज़ सहराई साहिबु ऐं साईं मंज़ूर उॼण साहिबु टाइम खे पंहिंजो क़ैदी बणाए छॾियो, असां अञा जेको आहे टाइम खे पंहिंजो क़ैदी न बणाए सघिया आहियूं। असां ॼण त टाइम जा क़ैदी बणियल आहियूं अञा ताईं। मंज़ूर उॼण साहिबु उहो फ़क़ीर मंश इंसान हुयो जंहिंजे दिलि में अंदरि में, मां ईमानदारीअ सां सम्झां थो पियो त ॼण त जेको आहे जेकॾहिं असां पंहिंजी जेको आहे दुनियावी ॿोलीअ में चऊं त उन जे अंदरि में भॻवानु रहंदो। उहो अंदरि जो एॾो वसी ऐं कुशादो हुयो जो मां सम्झां थो त कोई बि दोस्त हुजे, भले उन जो जेको आहे तलब कहिड़े बि मकतब फ़िकिर सां हुजे या जेको आहे कहिड़े बि तबिके सां हुजे, वथे तबिके हुजे हेठि तबिके हुजे, हुन जे दिलि में जेको आहे हिकु जेतिरी जाइ वालारी हुई। मंज़ूर उॼण जेको आहे ॻाल्हाइण ॿोलाइण जो तमामु मिठिड़ो माण्हू हुयो ऐं उसूलनि जे हवाले सां मां मंज़ूर उॼण खे इहा ॻाल्हि ॾिठी त उन सां केतिरो बि वेझो दोस्त हुजे, पर जेकॾहिं हुनखे जेको आहे ॻाल्हि जेका उहो करे थो पियो उन सां इख़्तिलाफ़ु आहे त उहो पंहिंजे खुलीअ दिलि सां उन सां इख़्तिलाफ़ु रखंदो हुयो ऐं न रुॻो इख़्तिलाफ़ु रखंदो हुयो पर उन सां शिदत सां बहस बि कंदो हुयो। ऐं मंज़ूर उॼण जेको आहे जेतिरो वक़्तु बि सिंधी अदबी संगत में रहियो, उन में हू सेक्रेटरी हुजे या जेको आहे आम मेंबर जी हैसियत में, उहो हमेशह एक्टिव रहियो। मंज़ूर उॼण साहिबु जेको आहे कॾहिं बि असां सिंधी अदबी संगत में ईअं ॾिठोसीं त उहो को जेको आहे ख़ामोश रहियो हुजे, माठि रहियो हुजे, भले ॿिया कंदा वठनि, हुनजो को ॼण वास्तो न हुजे। ईअं हुन कॾहिं बि पाण खे गैर वास्तेदार न ॾेखारियो। हुनखे सदाईं असां ॾिसंदा हुआसीं त ईअं महसूसु थींदो त हीअ त सभ खां वधीक वास्तेदार माण्हू हीअ आहे। पंहिंजे अदबी संगत जे दौर में हुननि तमामु घणा जेको आहे प्रोग्राम कराया ऐं तमामु सख़्तु महिनत कई ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं हू पाण सेक्रेटरी न हुयो, ॿिया दोस्त जेको आहे सेक्रेटरी थींदा हुया, तॾहिं बि जेको आहे हुन पंहिंजे जेको आहे स्कूल खे जिते जेको आहे ड्यूटी कंदो हुयो उन खे सिंधी अदबी संगत जो मर्कज़ बणाए छॾियो हुयो। उनजो जेको वॾो स्कूल जो हाल हुयो, उहो स्कूल जो हाल अॼु ताईं मां सखर जे अदबी ऐं नीम समाजी ऐं सियासी गॾिजाणियुनि जो मर्कज़ रहियो ऐं सभ खां वधीक जेकॾहिं प्रोग्राम जेको आहे अदबी कंहिं जॻह ते थिया त उहो साईं मंज़ूर उॼण साहिब जन जे जेको आहे स्कूल जे हाल में ऐं उहो हाल कुशादो हुयो, पर मंज़ूर उॼण साहिब जे करे ॿियनि दोस्तनि जे महिनतुनि जे करे हमेशह जेको आहे असां ॾिसंदासीं त हाल भरिजी वेंदो हुयो
ऐं असांखे ॿियूं बि कुर्सियूं अची जेको आहे उते खणी रखंदा हुआ। मंज़ूर ॼण दिलि फ़रेब इंसानु हुयो, जेको बि माण्हू उन सां मिलियो उहो उनखे विसारे न सघंदो। मां बशीर मंगीअ जी इहा ॻाल्हि जेको आहे हुन सां बिल्कुलु इतफ़ाक़ कंदुमि त हू मुर्शिद जो जेको आहे उहो ॼणूं त डायरेक्शन ते ॾसियल वाट ते हुन पंहिंजी ज़िंदगीअ खे फ्रेम कयो। ऐं हुनजे दिलि में जेको आहे मोहबत तमामु घणी हुई, नफ़रत ऐं कुदरत जेको आहे उहा हुनखे नज़र असांखे कान आई कॾहिं। कंहिं बि मूंखे यादि न आहे जो मां मंज़ूर हुजण साहिब जे ज़हन में या दिलि में या जेको आहे हुनजे ज़बान ते कंहिं माण्हू खां शदीद नफ़रत जो जेको आहे इज़हार कंदे ॾिठो कॾहिं बि न। हू पंहिंजा इख़्तिलाफ़ हिकिड़नि हदनि ताईं रखंदो हुयो, नज़रियाती ऐं ज़हनी इख़्तिलाफ़ जेके आहिनि उन्हनि जो इज़हार हू भरपूर तरीक़े सां कंदो हुयो, पर हुनजे दिलि में ॿियाई या दिलि में जेको आहे नफ़रत कंहिंजे लाइ बि कान। हुनजे दिलि में सदाईं इहा हूंदी त असां वधीक जेको आहे वधूं विझूं, ॿोलीअ जी वधीक जेको आहे तरक़ी थिए, सिंधी अदबी संगत वधीक कमु करे, सिंधी अदबी संगत सॼी सिंध में मुतहरिक हुजे, उन में हुन जेको आहे पंहिंजो हिकिड़ो शानदार किरदारु अदा कयो। मंज़ूर हुजण साहिब खे असां कॾहिं बि विसारे नथा सघूं। असां मंज़ूर हुजण साहिब खे पंहिंजे जिस्म जो, पंहिंजे जेको आहे ज़हन जो, पंहिंजे जेको आहे शऊर जो हिसो सम्झूं था पिया। ऐं इन ई तरह सां मुमताज़ सहराई साहिब खे मां जेको आहे ॾिठो। मुमताज़ सहराई साहिबु इंतिहाई जज़्बाती माण्हू हुयो। हुनजे ज़हन में जेको आहे ॻाल्हियूं जेको आहे मूंखे ईअं थींदे नज़र ईंदियूं हुयूं, हिक ॿिए जे मथां जेको आहे हुनजा ख़्याल जेको आहे एॾो जेको आहे ज़हन ते चढ़ंदा वेंदा हुआ जो हू जेको आहे चाहींदो हुयो त इहे सभु अमली रूप वठनि, जेको मां सम्झां थो पियो त ॾाढो मुश्किल हूंदो आहे जो असांजी समाज समूरियूं ख़्वाहिशूं अमल जो रूप वठनि ऐं उहे असांखे थींदे नज़र अचनि। इहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। कंहिं माण्हूअ में ख़्वाहिशूं तमामु घणियूं थियनि थियूं पियूं ऐं उन्हनि ख़्वाहिशुनि खे अमल में आणण जे लाइ उन वटि जुस्तजू बि तमामु घणी थिए थी। मुमताज़ सहराई जेको आहे मूंखे उन्हनि दोस्तनि मां नज़र आयो जंहिंजे ज़हन में इलाही तमामु बहितरीनु ख़्वाहिशूं जेके आहिनि इलाही हुयूं ऐं उन्हनि बहितरीनु ख़्वाहिशुनि खे अमल में आणण जे लाइ उन वटि जज़्बो, जोश, जदोजहद करण जो जेको आहे ॾांहुं ऐं टाइम बि जेको आहे हू पंहिंजे हिसाब सां जेको आहे कढंदो। हालांकि हू जंहिं शोबे में मुलाज़िम हो उन शोबे जी रिक्वायरमेंट हुई त उहो जेको आहे उते वधीक जेको आहे टाइम गुज़ारे ऐं वधीक पाण खे इन्वॉल्व करे, वधीक पैसा कमाए, वधीक जेको आहे हिन जेके हवस जूं जेके ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं उन्हनि में शामिलु थी। पर हुन कॾहिं बि जेको आहे पाण खे उन्हनि जो हिसो न बणायो। ज़माने सां ज़माने जहिड़ो हलियो, पर हुनजे ज़हन में जेको आहे घणी भाङे जेके ख़्वाहिशूं हुयूं उहे इहे ई हुयूं त असां हिन सॼे जेको आहे मुआशिरे खे हिकिड़ो अहिड़ो सियासी मुआशिरो बणायूं जंहिंमें हर किरदारु जेको आहे चुरंदड़ पुरंदड़ किरदारु हुजे, हर माण्हू जेको आहे पंहिंजे जदोजहद में हिकिड़ो किरदारु अदा करे। जेके बि अदबी संगत जा दोस्त आहिनि उहे छो नथा पंहिंजो जेको आहे अॻिते वधी करे किरदारु अदा कनि। ईअं ई जेको आहे हुनजो ख़्यालु हूंदो त अदबी संगत जेको आहे अदबी संगत खे सरगर्म करण जे लाइ मुमताज़ सहराईअ तमामु शानदार किरदारु अदा कयो। मुमताज़ सहराई ईअं सम्झंदो हुयो त ॼण त जेको आहे सिंधी अदबी संगत दुनिया जो एॾो वॾो महाज़ आहे जंहिं महाज़ में जेकॾहिं जेको आहे असां सभु जुंबी पऊं ऐं उन महाज़ खे जेको आहे एक्टिव कयूं त दुनिया जेको आहे जन्नत बणिजी वेंदी। हुन वाक़ई ईअं कयो। हुन पंहिंजे हिसाब सां जेको आहे ईअं कोशिशि कई ज़हनी तौर ते त हिन सॼे महाज़ खे एॾो एक्टिव कजे जो असां हिन सॼे जेको आहे मुआशिरे खे सिंधी अदबी संगत ऐं सियासी समाज अहिड़ी तौर ते बणाए सघूं। त हू ॾाढियुनि ॾुखियुनि हालतुनि में बि हुनखे पंहिंजा घरेलू मसइला, मां जेतिरे क़दुरु हुनजे वाक़ुफ़ु आहियां त तमामु घणा मसइला हुया, पर उन्हनि मसइलनि खे बि हुन फॉर द टाइम बि हुन ते जेको आहे हावी थींदा हुया, पर पोइ उन्हनि खे उछलाए छॾींदो हुयो ऐं वरी जेको आहे पंहिंजनि सियासी ऐं समाजी कमनि में मसरूफ़ थी वेंदो हुयो। हुन पंहिंजो घणे खां घणो टाइम जेको आहे पंहिंजे ख़ानदान खां वधीक जेको आहे अदबी संगत ऐं सियासत खे ॾिनो। हुन जी हिकिड़ी तमामु ॻाल्हि जेका बहितरीनु हुई, जॾहिं हुन सम्झो त हीअ जेको आहे असुल जहान आहे जंहिं जहान में माण्हू रही करे पंहिंजी जाइ ठाहे सघे थो पियो ऐं हमेशह जे लाइ ज़िंदा रही सघे थो पियो, तंहिं करे जेको आहे हुन पंहिंजे पुट खे बि नंढो जेको हुन सां गॾु हूंदो उन खे बि हिन दुनिया में जेको आहे उनजो हिसो बणाए सघे। सिंधी अदबी संगत जूं गॾिजाणियूं हुजनि, सियासी संगत जूं गॾिजाणियूं हुजनि, होटलनि ते जेके दानिश्वरनि ऐं अदीबनि जूं गॾिजाणियूं हुजनि, बहस हुजनि, उन में जेको आहे हुन पंहिंजे पुट खे बि शामिलु करणु शुरू कयो ऐं उन सां काफ़ी वक़्तु जेको आहे उहो गॾु रहंदो। आख़िरी ॾींहंनि में बि मुमताज़ सहराई जेतोणीकि तमामु घणनि मसइलनि जो शिकार हुयो, पर हुननि मसइलनि जो अवतार न कयो। हुन जेको आहे पाण खे जेको आहे मोहताज ऐं
माज़ूर करे पेश कोन कयो, हुन जेको आहे पाण खे जुस्तजू कंदड़ हिकिड़ो इंसानु जेको आहे पेश कयो। असां खां इन्हनि ॿिन्ही दोस्तनि जो मुमताज़ सहराई ऐं मंज़ूर हुजणु असांजे अदब जो, असांजे इन सखर जे समूरे जेको आहे सो माहौल जो हिसो आहिनि, असांजे शऊर जो हिसो आहिनि। असां उन्हनि खे कॾहिं बि विसारे नथा सघूं पिया। अॼु जॾहिं मां हिते अची रहियो तॾहिं बि जेको आहे मूंखे इहे ई ख़्याल हुया त इहे ई वाटूं आहिनि, इहे ई रस्ता आहिनि जिन ते वठी हली असांखे मुमताज़ सहराई साईं मंज़ूर हुजण साहब वठी हली ॾाढो ख़ुशि थींदा हुया त हिन रस्ते सां मां ईअं महसूसु कयो पियो त ॼण त असां हुननि सां अॼु बि गॾिजी था हलूं पिया ऐं असां गॾिजी जेको आहे इहे सभु जेके बि क़दम खणूं था पिया, जेकी पाण ॻाल्हियूं कयूं था पिया, जेके ज़हनी शऊर जूं ॻाल्हियूं कयूं था पिया, शऊर खे तब्दील करण जी ॻाल्हियूं कयूं पिया, मुआशिरे खे तब्दील करण जी ॻाल्हियूं कयूं पिया, इहे हक़ीक़त में असां अकेले सिर्फ़ु कोन पिया कयूं। अॼु बि ॼण त मंज़ूर हुजण साहब, मुमताज़ सहराई साहब असां सां गॾु आहिनि, असां इहे गॾिजी सघिजी